अस्सलामु अलैकुम। अॼु असां घण चूंडाइते सुवालनि जे बारे में ॼाण हासिलु कंदासीं त घण चूंडाइता सुवाल छा हूंदा आहिनि ऐं घण चूंडाइता सुवाल कीअं तयारु कया वञनि। घण चूंडाइता सुवाल उहे आहिनि जंहिंखे अंग्रेज़ी में मल्टीपल चॉइस क्वेश्चन्स यानी MCQs चयो वेंदो आहे ऐं सिंधी में उनखे घण चूंडाइता सुवाल चइबो आहे। घण चूंडाइता सुवाल इन करे जो उनमें घणा जवाब हूंदा आहिनि, उन्हनि मां कंहिं हिकु जवाब जी चूंड करणी हूंदी आहे। सभ खां पहिरियां इहो सुवाल आहे त घण चूंडाइता सुवाल छो पुछिया वेंदा आहिनि। अचो त ॾिसूं। इन जो सभ खां पहिरियों जवाबु इहो आहे त घण चूंडाइते सुवाल हल करण में तमामु घटि वक़्तु लॻंदो आहे। यानी सुवाल पुछियो वेंदो आहे छो त उमेदवार या शागिर्द खे जवाबु लिखण जी का बि ज़रूरत कोन हूंदी आहे। जवाबु अॻु में ई लिखियलु हूंदा आहिनि त उन्हनि मां हिकु जवाब खे सिर्फ़ु चूंड करे उनखे टिक यानी को निशान लॻाइणो हूंदो आहे। उन्हनि जी चकास आसान ऐं घटि वक़्तु वठंदड़ आहे। इन जो मतिलबु इहो आहे जेकॾहिं 100, 200, 300 उमेदवार हुजनि, जेकॾहिं असां उन्हनि खां के जवाबु लिखायूं, ॿिनि सुफ़नि जा जवाब उन्हनि खां अगरि लिखाया वञनि त उन्हनि खे पढ़ण में ऐं उन्हनि जी चकास करण में, जांच करण में, जाइज़े वठण में तमामु वॾो वक़्तु लॻंदो। पर जेके ही घण चूंडाइता सुवाल आहिनि, इन्हनि जी चकास में तमामु घटि वक़्तु लॻंदो आहे ऐं हिकिड़े मिंट में 15-20 सुवाल आराम सां चेक यानी जाइज़ो वठी सघिजे थो। ही अहिड़ा सुवाल आहिनि जिन जे ज़रिए ज़िमनी ऐं हतमी जाइज़ो वठी सघिजे थो। ज़िमनी जाइज़ो छा आहे? ज़िमनी जाइज़ो उहो आहे जेकॾहिं तव्हां उस्ताद आहियो, को सबक़ु पढ़ाए रहिया आहियो, त सबक़ु पढ़ाईंदे तव्हां के सुवाल पुछी वठो या अहिड़ो हिकु परचो शागिर्दनि खे ठाहे ॾियो त उहो परचो हल करे वठनि। इहो हिकिड़ो ज़िमनी जाइज़ो आहे। हतमी जाइज़ो उहो हूंदो आहे जंहिंमें सबक़ जे आख़िर में या किताब पूरे थियण जे या कोर्स पूरे थियण जे आख़िर में का जामा टेस्ट वठिजे, उनखे हतमी जाइज़ो चइबो आहे। या जीअं बोर्ड जा इम्तिहान हूंदा आहिनि, उहे हतमी इम्तिहान हूंदा आहिनि। हतमी इम्तिहान खां पोइ शागिर्द उहो पास करण खां पोइ वरी अॻिए दर्जे में हलियो वेंदो आहे। घण चूंडाइते सुवालनि में ग़लती जी गुंजाइश घटि हूंदी आहे। ग़लती जी गुंजाइश इन करे जो जेकॾहिं असां शागिर्दनि खां सुवालनि जा जवाब लिखायूं त हू जेतिरो घणो लिखंदो ओतिरी ग़लती जी गुंजाइश वधीक हूंदी। हिन में सिर्फ़ु टिक करणो हूंदो आहे, ॿियो को कमु हूंदो कोन्हे, इन करे ग़लती जी गुंजाइश घटि हूंदी आहे। घण चूंडाइते सुवाल ते एतिराज़ इन करे न थी सघंदो आहे जो जेकॾहिं लिखत वारा जवाब हुजनि त शागिर्द बिल्कुलु ग़लति लिखे पर 2 सुफ़ा लिखी छॾे त जेको उनजी चकास करण वारो हूंदो आहे उहो इन सोच में पइजी वेंदो आहे त हाणे हिन खे मां मार्कूं ॾियां या न ॾियां। लिखियो त ग़लति अथसि पर 2 सुफ़ा लिखी छॾिया अथसि। जेकॾहिं उहो सम्झे थो हिन सफ़ा ग़लति लिखियो आहे ऐं उनखे के बि मार्कूं नथो ॾिए त शागिर्द एतिराज़ कंदा आहिनि, साईं मूं 2 सुफ़ा त लिखिया आहिनि, पोइ बि तव्हां मूंखे मार्कूं कोन ॾिनियूं आहिनि। बल्कि शागिर्दनि जा वालदेन बि कॾहिं कॾहिं उस्तादनि सां अची बहस कंदा आहिनि त बाबा हीउ ॾिसो 2 सुफ़ा त हिन लिखिया आहिनि, एतिरो लिखियो त अथसि, पोइ बि मार्कूं कोन मिलियूं आहिनि। हालांकि हुन ग़लति लिखियो हूंदो आहे, इन करे उस्ताद उनखे मार्कूं कोन ॾींदा आहिनि। पर घण चूंडाइते सुवालनि में अहिड़े क़िस्म जी का बि ॻाल्हि नथी थी सघे, अहिड़ो एतिराज़ नथो थी सघे, छो त जेकॾहिं शागिर्द सही कंदो त सही मार्क, जेकॾहिं ग़लति कंदो त का बि मार्क न मिलंदी। शागिर्द सिर्फ़ु सही या ग़लति ई जवाबु ॾेई सघंदो आहे, ॿियो कुझु बि न। उनमें को बि अहवाल वग़ैरह या विच में का बि अहिड़ी ॻाल्हि न करे सघंदो आहे ऐं उनमें का बि वाधू मार्क न मिली सघंदी आहे। छो त जेके लिखत वारा जवाब हूंदा आहिनि उनमें कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे शागिर्द चवंदो आहे साईं मूंखे हिकिड़ी मार्क ॾेई छॾियो, ऐं उस्ताद जे वस में हूंदो आहे या उस्ताद वटि इहा गुंजाइश हूंदी आहे त कंहिं न कंहिं शागिर्द खे का वधीक मार्क ॾेई छॾे या कंहिं शागिर्द जूं मार्कूं घटि करे छॾे। इहो उस्ताद जे हथ में हूंदो आहे। पर घण चूंडाइते सुवालनि में इहा गुंजाइश न हूंदी आहे। घण चूंडाइते सुवालनि जी तरतीब खे फेराए गिराए सघिजे थो। इन जो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं हिकु क्लासरूम में 30 शागिर्द आहिनि ऐं तव्हां 30 परचा उन्हनि खे ॾियो था, उन्हनि 30 परचनि ते साॻी ई घण चूंडाइता सुवाल आहिनि त हिकु परचे ते पहिरियों नंबर सुवाल जेको आहे उहो पहिरें नंबर ते हुजे, ॿिए परचे ते वरी चौथे 5 नंबर ते, 3 परचे ते वरी ॿिए कंहिं नंबर ते हुजे, त मतिलबु उन्हनि जी तरतीब खे फेराए गिराए सघिजे थो। या जेकॾहिं पहिरियों नंबर सुवाल आहे उन जा हेठां 4 जवाब आहिनि त हिकु परचे में उन्हनि 4 जवाबनि जी तरतीब अलॻि हुजे, ॿिए परचे में अलॻि हुजे, त ईअं उन्हनि जी तरतीब खे
फेराए घिराए सघिजे थो। पर सिर्फ़ु घण चूंडाए ते सुवालनि ते जाइज़े जो इन्हिसार न थींदो आहे, छो त घण चूंडाइता सुवाल जेके आहिनि सिर्फ़ु ॼाण ऐं मालूमात खे ज़ाहिर कंदा आहिनि। उन्हनि जे ज़रिए सिर्फ़ु शागिर्द जी या उमेदवार जी ॼाण ऐं मालूमात जी परख थी सघंदी आहे, पर इहा ख़बर न पवंदी आहे त हिन शागिर्द खे या हिन उमेदवार खे लिखणु केतिरो ईंदो आहे, अखर कहिड़ा अथसि, सुठा अथसि या न, आस्ते लिखे थो या तेज़ लिखे थो या माकोड़ा मारे थो वग़ैरह वग़ैरह, अहिड़ी का बि ख़बर नथी पइजी सघे। इन करे घण चूंडाइता सुवाल जेके आहिनि मुकमल जाइज़ो घण चूंडाइते सुवालनि ते ॿधल न हुजे, अलबत्त उनखां अलावा ॿिया बि सुवाल पुछा वञनि। इन करे ई घणो करे जेके बि नौकिरी वग़ैरह जे लाइ टेस्टूं थींदियूं आहिनि त घण चूंडाइते सुवालनि ते हूंदियूं आहिनि, ऐं उनखां पोइ वरी इंटरव्यू बि वरितो वेंदो आहे त जीअं ख़बर पए त हिन माण्हू में केतिरो टैलेंट आहे या हीउ माण्हू केतिरो होशियारु आहे वग़ैरह। हाणे पाण ॾिसूं था त घण चूंडाइता सुवाल कीअं तयारु कजनि। घण चूंडाइते सुवालनि पुछण जो हिकु मक़सदु हूंदो आहे त हर सुवाल कंहिं ख़ासि मक़सद खे परखण लाइ तयारु कयो वञे। जेकॾहिं हिकु उस्तादु हिकु शागिर्द खां कुझु सुवाल पुछे थो, घण चूंडाइता सुवाल पुछे थो, या को इदारो आहे कंहिं उमेदवार खां पुछे थो, त उन इदारे जी या उन उस्ताद जी इहा ज़िमेवारी आहे त हर हिकु सुवाल जो हू जवाबदार आहे, ज़िमेदार आहे त हीउ सुवाल छा जे लाइ पुछियो वियो। असां वटि ईअं थींदो आहे, घणो करे उस्ताद जेके आहिनि उहे शागिर्दनि खां हिकु फॉर्मेलिटी पूरी करण जे लाइ बसि 10-15 सुवाल हिकिड़ा ठाहे छॾींदा आहिनि, उहे शागिर्दनि खे ॾींदा आहिनि, बाबा हीउ हल करियो। जॾहिं त उन उस्ताद खे ख़बर हुजणु घुरिजे त हीउ सुवाल जेको मां पुछां पियो या आउं पुछां पियो, इन जो मक़सदु छा आहे, इहो छाजे लाइ मां पुछी रहियो आहियां। इन करे उन मक़सद खे आॾो रखी सुवाल तयारु करणु घुरिजनि। जेको मवादु पढ़ायो या सेखारियो वञे, जीअं स्कूल में उस्ताद को सबक़ु पढ़ाईंदो आहे त सुवाल सिर्फ़ु उन सबक़ मां पुछा वञनि, या जेका मालूमात ॾिनी वई आहे सुवाल सिर्फ़ु उन मालूमात मां पुछा वञनि, या जेका ॻाल्हि मक़सूदु आहे। इन जो मतिलबु इहो आहे त जेको उन्हनि सुवालनि पुछण जो मक़सदु आहे सुवाल सिर्फ़ु उन मक़सद जे तहत पुछा वञनि। जीअं तव्हां ईअं सम्झो त जेकॾहिं को माण्हू सिंधी अदब में कंहिं नौकिरी वग़ैरह जे लाइ इम्तिहान ॾेई रहियो आहे त उन खां सिर्फ़ु सिंधी अदब जा ई सुवाल पुछा वञनि। ईअं न थिए जो सिंधी अदब जा सुवाल पुछंदे विच में को इंजीनियरिंग जो, विच में को मैकेनिकल जो या बैंकिंग वग़ैरह जो सुवाल अची वञे, त ईअं बिल्कुलु न हुजणु घुरिजे। जेको मक़सदु आहे उन मक़सद खां हटणु न घुरिजे। घण चूंडाइते सुवालनि जो घाड़ेटो, यानी उन्हनि खे कहिड़ी तरह सां तयारु कजे, उन्हनि जो स्ट्रक्चर कहिड़ो हुजे, उन्हनि जी तरकीब कहिड़ी हुजे। अचो त ॾिसूं। हीउ हिकु बैनुल अक़वामी मयार आहे त सुवाल जी ड्रेग 20 लफ़्ज़नि खां वधीक न हुजे। ॿियो त सुवालनि में ख़ाल घटि में घटि इस्तेमालु थियल हुजनि। असां इहो ॾिसंदा आहियूं त 12हें दर्जे जो जेको सिंधी जो पर्चो हूंदो आहे, कॾहिं कॾहिं उनमें जेके 20 सुवाल पुछा वेंदा आहिनि, कॾहिं कॾहिं 20 जा 20 ख़ाल पुछा वेंदा आहिनि। ख़ाल घटि में घटि पुछणु घुरिजनि। जेकॾहिं 20 सुवाल आहिनि त 20 में 1 या वधि में वधि 2 ख़ाल इस्तेमालु थियल हुजनि, इन खां वधीक कॾहिं बि न हुजनि। हर सुवाल जा 4 मुमकिन जवाब हुजनि, यानी जेको बि सुवाल पुछियो वञे उन जे हेठां 4 जवाब लिखिया वञनि, अलिफ, बे, जीम ऐं दाल। जीअं अंग्रेज़ी में ABCD। 4 हुन जा चूंडूं हुजनि, 4 ऑप्शन्स हुजनि, जिन मां शागिर्द या उमेदवार हिकिड़े जी चूंड करे। घणो करे इहो ॾिठो वियो आहे त किथे किथे 2 ऑप्शन ॾिना वेंदा आहिनि, किथे 3 ऑप्शन ॾिना वेंदा आहिनि। इहो दुरुस्त न आहे, इहो मयारी न आहे, उहो ग़ैर मयारी थी पवंदो आहे। सुवालनि पुछण जा 2 तरीक़ा आहिनि, हिकिड़ा सुवाली, ॿिया अणपूरा बयानी। सुवाली सुवाल उहो हूंदो आहे जंहिंमें को सुवाल पुछियो वञे ऐं उहो जुमिलो सुवालिया हुजे। मिसाल तौरु हेठि ॾिनल किताबनि मां अमर जलील जो लिखियलु किताबु कहिड़ो आहे। हिते सिधो सओं सुवाल पुछी रहियो आहे। इन करे हिकिड़ो तरीक़ो इहो आहे सुवाल पुछण जो। ॿियो आहे अणपूरो बयानी, यानी उनमें बयानु हूंदो पर अणपूरो हूंदो। उहो पूरो तॾहिं थींदो जॾहिं हेठि ॾिनल जेके उन जा जवाब हुजनि उन्हनि मां का बि हिकु चूंड थिए त उहो बयानु पूरो थी पवे। मिसाल तौरु
हेठि ॾिनल किताबनि मां अमर जलील जो लिखियलु किताबु आहे। हाणे हीउ अणपूरो बयानु आहे। जॾहिं हेठां उन जी चूंड थींदी, मिसाल तौरु दिलि जी दुनिया, त हीउ बयानु पूरो थी पवंदो। मिसाल तौरु हेठि ॾिनल किताबनि मां अमर जलील जो लिखियलु किताबु आहे दिलि जी दुनिया। हाणे हीअ ॻाल्हि यादि रखणु घुरिजे त हिकु जाइज़े में ॿई क़िस्म इस्तेमालु थियल न हुजनि। माना जेकॾहिं तव्हां हिकु जाइज़ो वठो पिया, उन जा तव्हां 20 सुवाल पुछो था, त उहे 20 जा 20 या त सुवालिया हुजनि या अणपूरा बयानी हुजनि, ॿई गॾियल न हुजनि। घण चूंडाइते सुवालनि जो घाड़ेटो हलंदड़ आहे। हाणे हिकु ॻाल्हि हिते बिल्कुलु ज़हन में रखी वञे, ऐं घणो करे इहा ॻाल्हि ज़हन में न रखी वेंदी आहे, जंहिंजे करे जेको सुवालु पुछंदड़ आहे उन जो जेको मयार आहे, उन जी जेका जंहिंखे पाण चऊं रेपुटेशन, उहा ख़राबु थी पवंदी आहे। छो त जेको सुवालु पुछंदड़ आहे, कॾहिं कॾहिं सुवालु पुछण वारे खां उमेदवारु वधीक सोच ऐं सम्झ वारो हूंदो आहे। उहो हिन ॻाल्हि खे परखे वठंदो आहे त हिन सुवालु पुछण वारे खे एतिरी घणी ॼाण न आहे जो हू सुवालु बहितर ठाहे सघे। त सुवाल अहिड़ा हुजनि जंहिंजा जेके 4 जवाब हुजनि, उन्हनि मंझां दुरुस्त जवाब खां अलावा ॿियनि में फेर घेर कई वञे, यानी तब्दील थियनि, त दुरुस्त जवाब ते को बि असरु न थिए। हाणे हीअ तव्हां खां वठी तव्हांखे गौर सां ॿुधणो आहे त कॾहिं कॾहिं जवाबनि में मथियां सभई या को बि न जहिड़ा ऑप्शन यानी जवाब ॾिनल हूंदा आहिनि, इहे कॾहिं बि शामिलु न कया वञनि। इहो हिकिड़ो ईअं सम्झो त ग़ैर मंतकी यानी जंहिंखे का बि लॉजिक न हुजे, इहो उहो ई तरीक़ो आहे, या जान छॾाइण जे लाइ इहो तरीक़ो इस्तेमालु कयो वेंदो आहे। हाणे अचो त ॾिसूं त उहो कीअं। सुवालु आहे, हेठियुनि मां कहिड़ो शहर पाकिस्तान जे कंहिं सूबे जी गादी जो हंधु आहे? जवाबु पहिरियों आहे जवाबु कराची, ॿियो कोयटा, टियों पिशावर, चोथों जवाबु आहे मथियां सभई। हाणे सभ खां पहिरियां इहो ॾिसो त हिन मां सही जवाबु कहिड़ो आहे। जेको सुवालु पुछंदड़ आहे उहो चवंदो त हिन मां जेको दाल आहे मथियां सभई उहो सही आहे, पर जवाबु ॾियण वारो चवंदो त कराची सही आहे, ॿियो चवंदो कोयटा सही आहे, टियों चवंदो पिशावर सही आहे, ऐं को चवंदो त हीअ 4 जवाब सही आहिनि। ऐं बिल्कुलु इहा सही ॻाल्हि आहे त हिन जा 4 जवाब सही आहिनि, छो त मथियां सभई खे जेकॾहिं असां सही करार ॾींदासीं त इन जो मतिलबु आहे त इहे मथियां सभई सही आहिनि। ठीकु आहे, इन करे मथियां सभई वारो कॾहिं बि न ऑप्शन यानी जवाबु हिन में न ॾिनो वञे, छो त हिन सां मथियां सभई सही थी विया। हाणे उमेदवार जी मर्ज़ी आहे हिन मां कहिड़ो बि टिक करे, तव्हां हुनखे ग़लति करार नथा ॾेई सघो, उहो किथे बि चैलेंज करे सघे थो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं असां मथे जेको सम्झायल आहे त दुरुस्त जवाब खां अलावा ॿियनि में फेर घेर कई वञे त दुरुस्त जवाब ते को बि असरु न थिए। उहो हीअं आहे, जेकॾहिं हाणे को चवे थो त हिन जो मथियां सभई जवाबु सही आहे ऐं असां ॿिए खे ऐं जीम खे बदिलाए छॾियूं त वरी मथियां सभई ग़लति थी पवंदो। इन करे हिकिड़े खे बदिलाइण सां ॿिए ते को बि असरु न थिए, जवाबु सभई अहिड़ा हुजनि। हाणे वरी ॾिसूं था त को बि न कीअं आहे। हेठियुनि मां कहिड़ो शहर पाकिस्तान जे कंहिं सूबे जी गादी जो हंधु आहे? ख़ैरपुर, सांगड़, सवात या उन्हनि मां को बि न। हाणे तव्हां थोरो सोचो त हिन जो सही जवाबु कहिड़ो आहे। हक़ीक़त में हिन जो सही जवाबु को बि कोन्हे। जेको सुवालु पुछण वारो हो उहो शायदि इहो चवे त हिन मां जेको दाल आहे उन्हनि मां को बि न, इहो सही जवाबु आहे। हाणे हिते थोरो गौर करियो त सुवालु पुछे थो कहिड़ो शहर, ऐं दाल में लिखियलु आहे को बि न, दाल में कंहिं बि शहर जो नालो लिखियलु कोन्हे। इन करे हिन जा 4 जवाब जेके आहिनि उहे ग़लति आहिनि। हिन में को बि जवाबु सही नथो थी सघे हिननि जो, ऐं छो त हीउ सुवाल जो जवाबु आहे ई कोन। उन्हनि मां को बि न, कंहिं बि सूरत में सुवाल जो जवाबु कोन्हे, छो त सुवालु पुछे थो कहिड़ो शहर पाकिस्तान जे कंहिं सूबे जी गादी जो हंधु आहे। दाल में न को त शहर आहे, न कोई को गादी जो हंधु आहे, इन करे दाल बि ग़लति आहे। ऐं मथियां जेके 3 आहिनि उहे पाकिस्तान जे कंहिं बि सूबे जी गादी जा हंधु न आहिनि। हाणे जेकॾहिं असां अलिफ़ खे जे अॻियां ख़ैरपुर जे अॻियां मटाए कराची लिखी छॾींदासीं त उन्हनि मां को बि न, वरी इहो अञा बि ग़लति थी पवंदो। इन करे ईअं उन्हनि मां को बि न
या मथियां सभई कॾहिं बि कंहिं बि सूरत में घण चूंडाइते सुवालनि में इस्तेमालु न कया वञनि। ॿी ॻाल्हि इहा ज़हन में रखणु घुरिजे त सुवाल जा जेके बि जवाब आहिनि ग़लति तोड़े सही उहे पंहिंजे कद काठ में हिकु जहिड़ा हुजनि। मिसाल तौरु अरबन सिंध कॾहिं फ़तेह कई? अलिफ 712, बे 714, जीम 716, दाल 2000 साल क़ब्ल मसीह। हाणे तव्हां ॾिसो त हिन जा जेके टे जवाब आहिनि उहे पंहिंजे कद काठ में हिकु जहिड़ा आहिनि ऐं चोथों जेको आहे उहो बिल्कुलु हुननि खां अलॻि आहे ऐं उनजे साल में तमामु घणनि सालनि जो फ़र्क़ु बि आहे। जेको बि थोरो पढ़ियलु लिखियलु हूंदो उहो सम्झी वेंदो त हीउ जवाबु ग़लति आहे। दाल जेको आहे उहो बिल्कुलु ग़लति आहे छो त एतिरो पुराणा अरबन सिंध फ़तेह कोन कई हुई, इन करे हिन जो जवाबु हिन तरह सां हुजणु घुरिजनि। अरबन सिंध कॾहिं फ़तेह कई? 712, 714, 716 या 718 ईस्वी। पंहिंजे कद काठ में चारई हिकु जहिड़ा हुजनि। हिन जो हिकु ॿियो मिसाल था वठूं त हेठनि मां सिंध जो शहर कहिड़ो आहे? अरोड़, गुजरात, सिब्बी या तुर्कमानिस्तान। हाणे जेको उमेदवारु हूंदो या शागिर्दु हूंदो उहो ॾिसण सां ई सम्झी वेंदो त तुर्कमानिस्तान शहर त आहे ई कोन। या हिते असां लिखी छॾियूं हेठनि मां सिंध जो शहर कहिड़ो आहे? अरोड़, गुजरात, सिब्बी या हेठां लिखी छॾियूं हिंदी वॾो समुंड। त इहो कंहिं बि सूरत में शहर आहे ई कोन, इन करे उहो सम्झी वेंदो त हीउ जवाबु बिल्कुलु ग़लति आहे, हिन खे न ॾिसूं, बाक़ी ॿियनि जे लाइ असां सोचे सघूं था। सो अहिड़ो कॾहिं बि जवाबु इस्तेमालु न कयो वञे ऐं ग़लति तोड़े सही जेके जवाब आहिनि उन जा चारई उहे पंहिंजे कद काठ में हिकु जहिड़ा हुजनि, यानी जेकॾहिं शहर थो पुछे त चारई शहरनि जा नाला हुजनि। सुवालनि जा जेके जवाब आहिनि उहे 5 लफ़्ज़नि खां वधीक डिघा न हुजनि। सवेर पाण ॻाल्हि कई त सुवालु जेको आहे उहो 20 लफ़्ज़नि खां डिघो न हुजे, बिल्कुलु बि कॾहिं बि न हुजे। ऐं सुवाल जा जेके जवाब आहिनि हर हिकु जवाबु 5 लफ़्ज़नि खां वधीक डिघो न हुजे ऐं हर हिकु जवाब जी ड्रेग हिकु जेतिरी हुजे। यानी जीअं पाण चयो त 712 ईस्वी ऐं अहिड़े क़िस्म जा, या के अहिड़ा हूंदा आहिनि जिन में जुमिला हूंदा आहिनि या फ़िक्रा हूंदा आहिनि, उहे जुमिला ऐं फ़िक्रा अहिड़े क़िस्म सां तयारु करणु घुरिजनि जो उन्हनि जी ड्रेग हिकु जेतिरी हुजे, यानी हिकु अधु लफ़्ज़ जो फ़र्क़ु हुजे, को 3 लफ़्ज़नि जो जवाबु हुजे, को 4 जो हुजे। बाक़ी ईअं न हुजे जो हिकिड़ो जवाबु हिकु लफ़्ज़ जो आहे, ॿियो जवाबु 5 लफ़्ज़नि जो आहे, ईअं कॾहिं बि न हुजे। मनफ़ी सुवालनि खां पासो कयो वञे। मनफ़ी सुवाल उहे हूंदा आहिनि, मिसाल तौरु हेठनि मां कहिड़ो शहर सिंध जो न आहे? हेठनि मां कहिड़े शहर खां सवाइ ॿिया शहर सिंध जा आहिनि? हाणे हीअ आहिनि मनफ़ी सुवाल। पहिरियां त मनफ़ी सुवालनि खां पासो कयो वञे ऐं जेकॾहिं शामिलु कजनि त तमामु घटि तादाद में शामिलु कया वञनि ऐं जॾहिं शामिलु कया वञनि उन्हनि में जेको मनफ़ी लफ़्ज़ आहे उहो वॾो, थुल्हो ऐं चिटो कयो वञे त जीअं पढ़णु शर्त सुवाल पढ़ण वारे खे सम्झ में ॻाल्हि अची वञे त सुवाल छा पुछी रहियो आहे। हिकु ॻाल्हि हिते ज़हन में रखो त असां वटि जेके सुवाल पुछा वेंदा आहिनि घणो करे उहे सुवाल पुछंदड़ जी ज़हनियत इहा हूंदी आहे त मां उमेदवार खे या शागिर्द खे मुंझायां त जीअं उनजो जवाबु ग़लति थिए या उहो थोरो मथो मारी करे। सभ खां पहिरीं इहा ॻाल्हि ज़हन में हुजणु घुरिजे त असांजो मक़सदु इहो न आहे त उमेदवार खे मुंझायूं, असांजो मक़सदु आहे त उमेदवार वटि केतिरी मालूमात आहे उन जी असांखे ख़बर पवे। हीअ जेके सुवाल आहिनि, जेके मनफ़ी सुवाल आहिनि, इहे मुंझाईंदड़ हूंदा आहिनि, इन करे असांखे कॾहिं बि उमेदवार खे या शागिर्द खे मुंझाइण खां पासो करणु घुरिजे, अहिड़नि सुवालनि खां पासो करणु घुरिजे। ऐं जेकॾहिं अहिड़ो को सुवालु ॾिनो वञे त उन जो मनफ़ी लफ़्ज़ वाज़िह ऐं थुल्हो हुजणु घुरिजे। हर सुवाल जे दुरुस्त जवाब जी जाइ खे वारे वारे सां मख़सूस तरतीब सां दोहरायो वञे। इन जो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं सुवाल नंबर पहिरियों आहे उन जो अलिफ़ जवाबु सही आहे त सुवाल नंबर 2 जो अलिफ़ सही न हुजे बल्कि जीम सही हुजे या बे सही हुजे, या सुवाल नंबर 3 जो वरी ॿियो को सही हुजे, सुवाल नंबर 4 जो वरी ॿियो को सही हुजे। अहिड़े तरीक़े सां उन जी तरतीब बदिलजंदी रहे। ईअं न थियो सुवाल नंबर 1 जो बि पहिरियों सही हुजे, ॿिए जो बि पहिरियों, 3 जो बि पहिरियों, 4 जो बि पहिरियों, ईअं हलंदो वञे त इहो बिल्कुलु ग़लति आहे। जॾहिं उमेदवार ॾिसंदो त हा 4 जो पहिरियों सही आहे त पोइ अॻिते बि हू चवंदो पहिरियों ई सही थी सघे थो। आख़िर में अव्हां जा सुवाल, अव्हां जा राया ऐं तजवीज़ूं
मूंखे कमेंट्स में लिखंदा, इंशाअल्लाह आउं तव्हांजी रहनुमाई कंदुसि। वॾी महिरबानी।